4 साल अगे खंबे गुम कयल अयूब कांदड़े के पुट सज्जाद कांदड़ो की गुमशुदगी खिलाफ अज हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, जंहिंजी अॻुवाणी मुहिब आज़ाद लिगारी, सारंग जोयो, सोणी जोयो, पुनल सारियो, कामरेड निज़ाद चांद जो ऐं ॿिया करे रहिया आहिनि। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। एहतिजाज जेको आहे अयूब कांदड़े के पुट वॾे पुट सज्जाद कांदड़े के जंहिंखे जो पॉलिटिकल साइंस जे फाइनल ईयर जो शागिर्द आहे उनखे 16 तारीख़ ते मिसिंग कयो वियो आहे, जंहिंजी का बि ख़बर न आहे त उहो किथे आहे। जॾहिं त हुनजो वालिद जेको गुज़िरियल 4 सालनि खां उनखे 5 साल हलंदड़ आहे उहो मिसिंग आहे ऐं हुनजी आज़ादी जे लाइ उहो मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते मुख़्तलिफ़ इदारनि में उहो एहतिजाज कंदो रहियो आहे त मुंहिंजे वालिद खे आज़ादु कयो वञे, पर अॼु हुनखे ख़ुदि खे जेको आहे मिसिंग कयो वियो आहे। वज़ीर आज़म वज़ीर आला आहिनि, उन्हनि खां इहो ई मुतालबो आहे त असांजे भाउ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे ऐं उन सां गॾु असांजे बाबा खे बि आज़ादु कयो वञे, जीअं असांजी बेचैनी ख़तमु थिए। ख़ुदा रा असांजे भाउ खे आज़ादु कयो। ॿ ॾींहं अॻु साईं अयूब कांदड़ो जेको 5 साल खंबे गुम कयल आहे कोमप्रस अॻुवाण, उनजे पुट सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द सजाद कांदड़े खे खंबे गुम कयो वियो आहे। असां सम्झूं था त हुन पंहिंजे पीउ जी आज़ादी जे लाइ जेका पटिशन दाख़िल कई सिंध हाई कोर्ट में ऐं सिंध जे झरझंग ऐं हर शहर में लॉन्ग मार्च एहतिजाज बुख हड़तालूं ऐं मुज़ाहरनि में शिरकत कयूं ऐं पुरअमन एहतिजाज कंदो रहियो ऐं हुनखे खंबे गुम करे इहा सज़ा ॾिनी वई आहे। हिकिड़ो माण्हू 4 साल उनखे न का मुलाक़ात कराई वञे, न उनजो ॿुधायो वञे त काथे आहे, इहा बि ख़बर न आहे त उहो ज़िंदा आहे बि या न। वरी उनजे मथां जेके उनजा ॿार, उनजूं नियाणियूं, उनजा पुटड़ा नंढड़ा उहे एहतिजाज कंदा रहिया आहिनि, लॉन्ग मार्चूं कयूं अथनि, एहतिजाज कया अथनि। उनजे बावजूदि अयूब खे त न छॾियो वियो, पर वरी 5 साल में जेको आहे सो उनजे वॾे पुट खे जेको आहे सो खंबियो वियो आहे ऐं उहो जंहिंजो सियासत सां बि कोई तालुक़ु कोन्हे को, हू सिर्फ़ु पंहिंजे पीउ जी आज़ादीअ जे लाइ एहतिजाज कंदो रहियो आहे। 3 ॾींहं पहिरियां अयूब कांदड़े जो पुटु सज्जाद कांदड़ो जेको खंबे गुम कयो वियो आहे हैदराबाद मां, उनजी आज़ादीअ जे लाइ ऐं सॼी क़ौमी क़यादत जेका आहे उन ते जेके कूड़ा केस लॻा आहिनि उन्हनि जी कूड़ा केस ख़तमु करण जे लाइ ऐं सॼी सिंध परस्त जेके आहिनि सॼी सिंध मां जेको ऑपरेशन आहे उहो बंदि कयो वञे, उन ख़िलाफ़ अॼु असां सरापा एहतिजाज आहियूं। शागिर्द खे बिना के ॾोह हुजे, बिना के कसूर जे खंबे गुम कयो वियो आहे ऐं हुनजो कसूर फ़क़ति इहो हो जो पंहिंजे बाबा जी आज़ादी जे लाइ उहो एहतिजाज करे रहियो आहे, चई रहियो त जेकर मुंहिंजो बाबा कसूरवार आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे, ज़ाहिर कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।